हिते अचण जो त को सवाल ही न आहे। जो तव्हां इहो पुछो त कहिड़े सिलसिले में हिते शहीद आहिनि, हीअ असांजो क़ाइदीन आहिनि, उन ते असां हर वक़्तु ईंदा रहंदा आहियूं। अॼु जेको ख़ासि अचणु थियो आहे इहो इन करे त दादू ज़िले जी तंज़ीम जेका आहे उहा नई उहा कंप्लीट थी आहे। असांजा उहिदा रहियल हुआ ज़िली तंज़ीमुनि जा जेके आहिनि उहे डिस्ट्रिक्ट जा उहिदा रहियल आहे, उहे सभु जो सभु असांजा कंप्लीट थिया आहिनि। त इन सिलसिले में असां उन ख़ुशी में मोहतरमा वटि हाज़िरी भरण आया आहियूं, दादू ज़िले जा सभु तंज़ीमी उहिदेदार। मां सम्झां थो त मक़सदु को बि कोन्हे, इहे इन्हनि जी ज़हनियत आहे। छाकाणि त इहे बेसिकली इन्हनि जो तव्हां बैकग्राउंड ॾिसंदव त इहे हिकु सियासी माण्हू कोन्हनि, इहे हादसाती तौर ते MNA ऐं मिनिस्टर थी आया आहिनि। तव्हांखे कंहिं बि लिहाज़ खां, कंहिं बि शिकिल में, कंहिं बि तरीक़े सां तव्हांखे फेडरल मिनिस्टर लॻे थो त हीअ को फेडरल मिनिस्टर आहे। छाकाणि त हिन जी तरबियत अहिड़े क़िस्म जी आहे त इहा सियासत में अहिड़े रिवाज विझण जी कोशिशि कनि था। असां पीपल्स पार्टी वारा जेके आहियूं उहे कॾहिं बि अहिड़े रिवाज जी इनखे इनकरेज न कंदासीं। ऐं असां चाहियूं था त जेका शराफ़त वारी, जेका हिक ॿिए जी एतिराम वारी हिकिड़ी सियासत हुई, उहा पंहिंजे हिकिड़े दायरेकार में रही करे, इन जी मज़मत त घटि लफ़्ज़ आहे, पर हिन प्रेस जे अॻियां ॿियो कहिड़ो अहिड़ो लफ़्ज़ चइजे जेको इन जे लाइ घटि आहे। छाकाणि त सॼे मुल्क जे उन्हनि माण्हुनि, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु सिर्फ़ु पीपल्स पार्टी जो क़ाइद या लीडर न हुयो, हू हिकिड़ी दुनिया जो लीडर हुयो। छाकाणि त मुहसिन पाकिस्तान आहे ऐं हुन जेको आहे सो हिते एटमी कुवत बनायो, हिते जेको आहे मुल्क खे तरक़ी ॾियाराई। त इन जे करे अॼु सभु जा सभु जेके माण्हू ख़ुशियूं कनि था, एटम बम जो ॾींहुं था मल्हाइनि, उहो इन जे करे त हिन शहीद जिते बीठा आहियूं, जिते हीउ दफ़न थियल आहे, उन शहीद जे करे। त हीउ असांजो जेको लीडर आहे सिर्फ़ु असांजो लीडर न आहे, हीउ उन दुनिया जो लीडर आहे, हीउ पूरी सभिनी पार्टियुनि जो लीडर आहे, सभिनी उन कुवतुनि जो लीडर आहे जंहिं हिन मुल्क जे लाइ हेतिरी कुझु कयो ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं जेको आहे सो मुल्क जी तरक़ी जे लाइ, हिते ग़रीब आवाम जे लाइ, उन जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ अहिड़ो माण्हू चवे थो जंहिंजे लाइ माण्हू केर बि उनखे जवाबु ॾियण जे लाइ तयारु न आहे। त इन जी हैसियत कहिड़ी आहे जो इनखे माण्हू जवाबु ॾिए। डेवलपमेंट जा मसइला इन जे करे जो फंड्स कोन्हनि। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं मां चेयरमैन थियो आहियां त उन खां पोइ हिते फेडरल गवर्नमेंट NFC अवार्ड जे तहत जेको आहे उहे फंड्स सिंध खे जारी नथी करे। असांजी सिंध गवर्नमेंट जेको आहे जेतिरो बि हुनजा वसाइल आहिनि उन तहत असांजी गोरख डेवलपमेंट जी जो आहे उहा डेवलपमेंट कराए पई। उनजो रोड हींअर 30 किलोमीटर जो थियलु हुयो, उहो 28 किलोमीटर तव्हां ईंदव ॾिसंदव त उहो कारपेट बि थी वियो आहे, वाइड बि थी वियो आहे। उनजा एतिरो असां उनखे कयो आहे त मोटरेबल कारबल कयो आहे, जेको 2 व्हील गाॾी हींअर टॉप ताईं वञे थी। उते रिहाइश आहे, उते रेस्टोरेंट आहे, जेतिरो छाकाणि हिन पहाड़नि खे जेको आहे पंहिंजो डेवलप करण जे लाइ को एतिरा हिकिड़े साल या ॿिनि जी ॻाल्हि न हूंदी, उते फंड्स खपनि त हुनखे असां उन लेवल जे लो जहिड़ी तरीक़े जी कोहमरी डेवलप आहे उन जी पोइ करे सघूं था। बाक़ी रही ॻाल्हि पाणी जी, त पाणी जी शॉर्टेज आहे। मुंहिंजी पंहिंजी क़यादत सां बि ॻाल्हि थी आहे ऐं कोशिशि उन्हनि बि कई आहे त असां जोही केनाल खे उन जी जेका आहे लाइनिंग करायूं पिया। इहा स्कीम जेको आहे सो आहे उन जी अप्रूवल में ऐं इंशाअल्लाह ताला जॾहिं इहो लाइनिंग थी वेंदी त पाणी जी जेका जेको ज़ाया थो थिए उहो न थींदो ऐं चोरी बंदि थींदी त यकीनन पुछड़ी ताईं पाणी अची वेंदो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इख़्तिलाफ़ त हीअ तंज़ीम सॼो ज़िलो तव्हां सां गॾु आहे, इन ख़ुशी जो इज़हार कयो आहे। हाणे हिकिड़ो ॿ जेकॾहिं माण्हू को इख़्तिलाफ़ राय रखे थो त उन जो हक़ु आहे। असां उन जे लाइ इन खे इहो रंग न ॾिनो वञे त को दादू में पीपल्स पार्टी तंज़ीम जेको आहे धुड़नि में आहे या हीअं तव्हां ॾिसंदो सभु यूनियन काउंसिल जे सदर जनरल सेक्रेटरी खां वठी ज़िले जे प्रेसिडेंट ताईं ऐं सभु उन जी सॼी बॉडी तालुकनि जा जेके बि उहिदेदार आहिनि, सिटी जा उहिदेदार, सपाफ, यूथ, हरी कमेटी, कल्चरल विंग, डॉक्टर्स फोरम, सभु जेके आहिनि उहे अॼु हिते मोहतरमा वटि हाज़िरी भरण आया आहिनि।